ॾे परॾे में मौजूदु मुंहिंजे समूरनि सॼण साथियुनि खे पंहिंजे यूट्यूब चैनल थर थाक ते भलीकार। अस्सलाम वालेकुम, नमस्ते, हक़ मौजूद, चाक चङा भला, जोड़ मतारा, कीखे रासुदा, कहिड़ा तव्हांजा हाल, कहिड़ा अहवाल। सिंध पाकिस्तान जे ज़िले थरपाकर जे हेडक्वार्टर वारे शहर मिठी, चेलार, छाछरो, कांटियो, डीपलो, नंगर पारकर, कारोंजर, कजरासर, कासबे खां थींदे खोखड़ा पार, उमरकोट, छोर, न्यू छोर, वासलबा, ढोरो नारो, पिथोरो, शादीपली ऐं उमरकोट खां नबीसर नोटे ताईं समूरे कस में वसंदड़ तोड़े अछड़े थर जे सिंध पाकिस्तान जे समूरे इलाइक़े में मौजूदु मुंहिंजनि मारूड़नि, ढाटीड़नि, सांगीड़नि खे ऐं लीके जे हुन पार, बॉर्डर जे हुन पार, बाड़मेर, जैसलमेर, बीकानेर, जोधपुर, ऋण कच्छ ऐं कच्छ भुज में वसंदड़ मुंहिंजनि ढाटीड़नि, मारूड़नि ऐं सांगीड़नि खे बि भलीकार नमस्कार। जी हा दोस्तो, पंहिंजे यूट्यूब चैनल थर थाक खे तव्हां कीअं था ॾिसो ऐं ही वीडियोज़ जेके लोक गीतनि ते ॿधल आहिनि, मुख़्तलिफ़ थर जा, ढाट जा, मारवाड़ जा लोक गीत जेके मुख़्तलिफ़ फ़नकारनि ॻाया आहिनि, उन्हनि ते ॿधल ख़ूबसूरत लोक गीत तव्हांजे नज़र था करियूं। उन्हनि जूं स्टोरीज़, उन्हनि जा पस मंज़र, उन्हनि जो तारीख़ी बैकग्राउंड, उहे छो ॻाया विया, उन्हनि जा मतिलब ऐं मक़सदु कहिड़ा आहिनि, उन जी माना ऐं मफ़हूम कहिड़ो आहे, उहे थर जा ऐं ढाट जा माण्हू पंहिंजे दिलि सां ऐं हाव सां हंडाए छो था ॿुधनि, उन्हनि गीतनि में कहिड़ो दर्द आहे, कहिड़ियूं ख़ुशियूं शामिल आहिनि, ऐं उन्हनि गीतनि में थर जी, ढाट जी, मारवाड़ जी भिटनि, वर वकड़ वारनि ख़ूबसूरत वारी जे दड़नि खां वेंदे थर जे सांझे टाणे लहंदड़ सिज जे लामनि जो ख़ूबसूरत मंज़र बि उन्हनि गीतनि में समायल आहे। उहे गीत जेके सुहागणनि जे मोकलाणी ते लिखिया विया आहिनि, ऐं उहे गीत जेके शादी जे काजनि खां वेंदे ख़ुशियुनि जे काजनि ताईं, ऐं ॿिया ख़ूबसूरत मंज़र जेके इन्हनि लोक गीतनि में शामिल आहिनि, तव्हांखे कीअं था लॻनि। इहे थर थाक जूं स्टोरीज़ जेकॾहिं तव्हांखे पसंदि आहिनि त पंहिंजे यूट्यूब चैनल थर थाक खे सब्सक्राइब करियो ऐं वीडियो खे लाइक करियो, शेयर कयो ऐं कमेंट कयो, त जीअं तव्हां हिननि गीतनि जे बाबति हर वक़्तु बाख़बर थींदा रहो। जी हा दोस्तो, हिंद सिंध जो मशहूरु लोक फ़नकार हैदर रिंद, जंहिं केतिरा ई ख़ूबसूरत ढाटकीअ जा ऐं मारवाड़ी जा लोक गीत ॻाया ऐं पंहिंजी हिकिड़ी सॼी दुनिया में सुञाणप क़ाइमु कई, उन्हनि गीतनि सां गॾु हुन जो जेको आलाप ऐं अंदाज़ आहे, हुनजे ॻाइण जो जेको सो रिदम आहे, हुनजो ॻाइण जो जेको स्टाइल आहे, उनजे करे बि हैदर रिंद ॾे परॾे ऐं हिंद सिंध में मशहूरु फ़नकार जे तौर ते मञियो वञे थो। तालके छाछर जे ॻोठ करीमदास जे तड़ सां तालुक़ु रखंदड़ हैदर रिंद, जंहिंखे केरु विसारे, ऐं ख़ूबसूरत लोकगीत ॿाई न कया मते, ॿाई मांजी लाॾकी घणी, ॿाई मांजे हथरो छाड़ो, जेतोणीकि ही लोकगीत मुख़्तलिफ़ लोक फ़नकारनि ॻायो आहे ऐं लतीफ़ एवार्ड याफ़्ता ढाट जे हिन अमराणे जे मार्गनि ते वसंदड़ जेको ख़ूबसूरत मंज़र आहे, हितां जी रहवासण ऐं आलमी मञता माणींदड़ लोक फ़नकारा माई धाई बि हिन गीत खे ॻायो आहे, त ॿाई न कया मते, ॿाई मांजी लाॾकी घणी, ॿाई मांजी हथरो छाड़ो। मारवाड़ी, थरी ऐं ढाटकी ही लोकगीत रुगो माई धाई नाहे ॻायो, ॿियनि बि मुख़्तलिफ़ फ़नकारनि ॻायो आहे। हैदर रिंद अहिड़नि ई ख़ूबसूरत लोकगीतनि खे ॻाए सॼी दुनिया जे अंदरि ॾे परॾे में मशहूरी माणी आहे। बुनियादी तौर ते हैदर रिंद इन जे करे वधीक ॿुधो ऐं यादि कयो थो वञे जो हुनजे ॻाइण जो स्टाइल ऐं अंदाज़ इंतिहाई मासूमाणो, प्यार भरियो ऐं पंहिंजे मारूड़नि ऐं ढाटीड़नि जे दिलि खे छुहंदड़ ऐं दिलि जे अंदरां आवाज़ ईंदड़ जेको ख़ूबसूरत मंज़र आहे, उहो हैदर रिंद जे गीतनि में मिले थो। तंहिंजे करे हैदर रिंद खे माण्हू वधीक ज़ौक़ ऐं शौक़ सां यूट्यूब ते लाइक कनि था, पसंदि कनि था, हुनजे कैसेटनि खे, हुनजे मेमोरी कार्ड्स खे ऐं उन्हनि खे CD प्लेयर्स जे ज़रिए महफ़ूज़ करे पंहिंजनि घरनि जे अंदरि, पंहिंजनि मिटनि माइटनि में
पंहिंजनि वाहिड़नि वस्तियुनि में हैदर रिंद खे ॿुधो थो वञे। ऐं अहिड़ा ई गीत जंहिंमें ॿाई न कया मथे ॿाई मुंहिंजी लाॾकी घणी, ॿाई मुंहिंजी हथरो छाड़ो। ॾिसो कहिड़ो ज़बरदस्त मंज़रनामो आहे थर जे इन्हनि लोक गीतनि जो, जंहिंमें हिकिड़ी नियाणी जंहिंखे परिणाए, जंहिंखे हार श्रंगार कराए, कुंवार जो रूप ॾेई, सुहागण जो रूप ॾेई जॾहिं उनखे विदा कयो थो वञे, त हिकिड़ी पारत कई थी वञे, हिकिड़ो हिकिड़ो साहिरनि जे घरनि ॾांहुं रवानो थींदड़ उन नियाणी जे लाइ हिकिड़ी दुआ आहे त हिन ॿाई खे कुझु बि न चइजो, ही ॿाई असांजी लाॾकी घणी। ऐं ही ॿाई जेका असांजे हथ जो छाड़ो आहे, छाड़ो यानी हथ जे अंदरि जेके लिफूं पवनि थियूं, माण्हू कंहिं दौर में जॾहिं पोरियो कंदा हुआ, हुनजे नतीजे में उहो जेको सो कोॾर कुहाड़ी जो कमु, या जेको सो पाणी भरण जो कमु, वर्त छिकण जो कमु, उनजे नतीजे में हथ जे मुख़्तलिफ़ हिसनि में ॻंढूं थी वञणु, या उनजो जेको सो उन हथनि जी सोजी थी वञणु, ऐं उन्हनि जो जेको सुजी पवणु, ऐं पोइ उनखे लिफूं माना ढाटकी जो छुपा निज ढाटकी राजस्थानी ॿोली जो लफ़्ज़ आहे, लिफूं, ऐं उनखे असीं ढाटकी में जेको सो निज राजस्थानी ढाट थर ऐं मारवाड़ जी ॿोली में चवंदा आहियूं हथरो छाड़ो। त बिल्कुलु ईअं चइजो माना इन लाइ हिकिड़ी ख़ूबसूरत नियाणी कुंवार जे लाइ जेका सुहागण आहे उनजे लाइ चयो वियो आहे त हिनखे कुझु बि न चइजो आहे, हिनखे असां ईअं पालियो आहे, हिनखे असां ईअं सांडियो आहे, पालियो पोसियो आहे, वॾो कयो आहे, जीअं हथ जे छाड़े खे, हथ जे अंदरि छाड़ो थी वञण खां पोइ उनखे सुकून ॾिबो आहे त जीअं हू पंहिंजे तरीक़े सां उहो लही वञे, उभरी वञे, बिल्कुलु अहिड़े तरीक़े सां। साॻिए वक़्तु उनखे लाॾ कोॾ में पालियो पोसियो आहे, तंहिंजे करे उनखे चयो वियो त इहा लाॾकी घणी आहे, ऐं ॿाई खे कुझु बि न चइजो। त इहे ख़ूबसूरत मंज़र सिर्फ़ु तव्हांखे थर जे, ढाट जे, मारवाड़ जे ख़ूबसूरत लोक गीतनि में ई मिली सघनि था। दुनिया जे मुख़्तलिफ़ लेखकनि जेके कहाणियूं, फिल्मूं या आर्ट मूवीज़ उन जा जेके आहिनि से स्क्रिप्ट लिखिया आहिनि, या जेके आहिनि से उन्हनि जा प्लाट लिखिया आहिनि, या उन ते जेके उन्हनि तासर या तबसरा लिखिया आहिनि, उन्हनि में इहे थर जूं, ढाट जूं, मारवाड़ जूं लोक कहाणियूं ऐं इन्हनि लोक गीतनि जा हवाला मौजूदु आहिनि, जिन खे माण्हू घरनि जे अंदरि कुंवार, ॿार, बचा, ॿुढा, पोड़ा पका, नौजवान, तोड़े नंढा वॾा सभु ख़ूबसूरत ऐं इंतिहाई प्यार ऐं मोहबत वारे अंदाज़ सां ॿुधनि था, इन्हनि गीतनि खे ॻाइनि था। बुनियादी तौर ते हिकिड़ी नियाणी जे लाइ लफ़्ज़ ॿाई जो चवणु, यानी ॿाई यानी भेण, यानी धीउ, यानी कुंवार, ऐं उनखे वरी इहो चवणु त हिनखे कुझु बि न चइजो, हीअ असांजी हथ जी छाले वांगुरु पालियल आहे, ऐं हीअ असांजी लाॾकी घणी नियाणी आहे, तंहिंजे करे हिनखे कुझु बि न आहे चवणो। इन क़िस्म जा ख़ूबसूरत गीत सिर्फ़ु थर ऐं ढाट में ई मिली सघनि था। अॼोकी इन वीडियो में एतिरो ई, मिलंदासीं वरी ॿी वीडियो में, तेसिताईं इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।